नाज़रीन, टंडे मोहम्मद खान में सिंधी अदबी संघ तरफां नाले वारे तालीमी माहिर प्रोफेसर लियाकत अज़ीज़ सोलंकी जी 5 वर्सी तकरीब कोठा खेस भेटा पेश कई वई। तफ़सील लाइ ॾिसूं था शोएब कीरियो जी रिपोर्ट। टंडो मोहम्मद खान प्रेस क्लब में सिंधी अदबी संगत शाख पारा नामियारे तैलीमी माहिर जाकुरी किरदार लेखक प्रोफेसर लियाकत अज़ीज़ सोलंकी जी 5 वर्सी तकरीब मल्हाई वई, जंहिंमें सिंध जे नाले वारनि अदीबनि लेखकनि समाज सुधारकनि वॾी तइदाद में शिरकत कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त साईं हिकिड़ो मल्टी डायमेंशनल माण्हू हो, उस्ताद तहरीकुनि में हो, सियासी तहरीकुनि में बि क़यादतुनि सां गॾियल नज़र ईंदो हो। पर जेके शयूं रहिजी वेंदियूं उहे लिखण जी सूरत में मुख़्तलिफ़ अख़बारनि में लिखंदो। हुनखे समाज जे हर रंग, हर ढंग, हर मामले में पंहिंजे इल्मु, अकुल ऐं शऊर मुताबिक़ उनखे पंहिंजी अख सां ॾिसंदो हो ऐं समाज खे उन जे बारे में एजुकेट करण जी कोशिशि कंदो हो। पंहिंजे दौर में वॾा मुतालबा जेके उस्तादनि जे हक़नि जे हासिलात जे सिलसिले में हुआ उहे मञाए वरिता ऐं ब्यूरोक्रेट लाइ उहो मौत हो ऐं उहो बेखौफ़ इंसान हो। उनजी पर्सनैलिटी अहिड़ी हुई जो उहो सभिनी सां पंहिंजो टेबल टॉक में बि माहिर हो, ॻाल्हाइण जे लाइ तयारु हूंदो हो ऐं टेबल ते वेही उहो पंहिंजा मुतालबा मञाए वठंदो हो। सम्झां थो प्रोफेसर लियाकत अज़ीज़ सोलंकी हिन समाज जो हिकिड़ो उत्साहींदड़ किरदारु हो, हिकिड़ो जाकोड़ी किरदारु हो। नौजवान जे लाइ जेको लियाकत अज़ीज़ आहे सो हिकिड़ो चमकंदड़ सितारे वांगुरु किरदारु आहे। उनजी जेका अदब सां कमिटमेंट हुई, जेका ॿोली सां कमिटमेंट हुई, जेका तइलीम सां कमिटमेंट हुई, उन ते नज़र रखंदे सिंध जे नौजवाननि खे संदन जेके 2 मजमुआ छपियल आहिनि उहे ॿई पढ़णु घुरिजनि, संदसि कालम पढ़णु घुरिजनि ऐं संदन किरदारु शख़्सियत बाबति ॼाण हासिलु करणु घुरिजे। प्रोफेसर लियाकत अज़ीज़ जी 5 वर्सी जे मौक़े ते आउं खेसि भेटा पेश कंदुसि। संदसि कावशनि ख़ासि करे तइलीम जे मैदान में जंहिं ख़िदमतूं आहिनि, जे सार जोगियूं आहिनि, असां उमेद था करियूं त जेको मशीन पोयां छॾे वियो आहे प्रोफेसर लियाकत अज़ीज़ सोलंकी साहब, असां इंशाअल्लाह इन तइलीम जे मैदान खे अॻिते आणींदासीं। वर्सी तकरीब में बेहतरीन शाइर आशिक अली गाओ, समाजी वर्कर अब्दुल हफीज़ सठियो ऐं बेहतरीन उस्ताद आरिफ कुरैशी खे प्रोफेसर लियाकत अज़ीज़ सोलंकी जी यादगार एवार्ड 2023 सां नवाज़ियो वियो। कैमरामैन साहिल अयाज़ सां गॾु शोएब कीरियो, सिंध टीवी न्यूज़, टंडो मोहम्मद खान।